में कोरोना वायरस जे मुतासिरनि जो अंग 7,404 थी वियो। क़ाइम नेशनल कमांड एंड कंट्रोल सेंटर पारां जारी कयल अंगनि अखरनि मूजिब पंजाब में 3,391, सिंध में 2,217, KPK में 1,077, बलोचिस्तान में 351, गिलगित बल्तिस्तान में 250, इस्लामाबाद में 163 ऐं आज़ाद कश्मीर में 48 ॼणनि खे वायरस जी तस्दीक। सिंध सरकार सूबे में 27 ॾींहं खां हलंदड़ लॉकडाउन में नरमी कई वई आहे। अॼु खां कपड़े, धागे, प्लास्टिक, केबल जूं फैक्ट्रियूं ऐं होटल्स खुलण जी इजाज़त ॾिनी वई आहे। शहरनि खे मास्क पाइण लाज़मी करार। मीरपुर माथिलो में नाफरमान पुट खिलाफ पीरसन पी ऐं भाइरनि जो ज़मीन जे मुबैना कब्ज़े खिलाफ एहतजाज। ॻोठ सरदार खान कोराई जो रवासी पीरसन रसूल बख्श कोराई पुटन अली अकबर, अली गोहर कोराई मुतालबो कयो त असां सां इंसाफ़ करे ज़मीन ऐं तयार थियल कणक जे फसल तां कब्ज़ो ख़त्म करायो वञे। ऐं पंजाब में तेज हवाउनि सां गॾु बरसात, मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 2 ॿारड़ा फौत, 11 ज़ख़्मी। मौसमियात खाते मूजिब ईंदड़ 2 ॾींहनि ताईं KPK, पंजाब, गिलगित बल्तिस्तान, कश्मीर ऐं इस्लामाबाद में तेज हवाउनि सां गॾु बरसात जो इम्कान आहे। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट